सेज हयाती। अदा वॾा इहो असांजो वड़ नाहे जो शादीअ खां पहिरियां छोकिरियूं वतन पंहिंजनि मंगेंदनि सां कचहरियूं कंदियूं। इहो असांजी रीतुनि ऐं रस्मुनि जे ख़िलाफ़ आहे। मुंहिंजी ग़ैरत इहो गवारा नथी करे त बहादुर वते असांजे बनियुनि ऐं घिटियुनि में घुमंदो। तूं सही आहे हाशिम। असांजूं रीतूं रस्मूं असांजी सुञाणप जंहिंजो माहवर हया ऐं गैरत आहे। जेसि ताईं शादी नथी थिए तेसि ताईं छोकिरी ऐं छोकिरे जो मिलणु जुलणु हिक ॿिए खे ॾिसणु खिलणु ॻाल्हाइणु ग़लति आहे, सरासर ग़लति आहे। मां बि हिन जे ख़िलाफ़ आहियां हाशिम। अदा वॾा मूं सम्झो त इहो तोखे बुरो लॻो हूंदो जो मूं ससीअ खे बनीअ तां वठी अचे तुंहिंजे हवाले कयो, छो त ससी तुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। हाशिम भाउ तकलीफ़ मूंखे ज़रूर थी, छो त हुन में ससीअ जो को बि ॾोह न आहे। इहो ॾोह त बहादुर जो आहे। मुंहिंजी ससी त हया ऐं शर्म जी मूर्ति आहे। हूअ गैरत जी गुॾी आहे। हू बहादुर सां कॾहिं बि न ॻाल्हाईंदी, पर बहादुरी ससी जे साम्हूं आयो आहे। हाशिम अदा वॾा बहादुर खे ईअं करणु न घुरिबो हो। बहादुर ग़लति कयो आहे ऐं इहो कॾहिं बि मां बर्दाश्त कोन कंदुसि। अस्सलाम वालेकुम हाशिम खान। वालेकुम सलाम। छो आयो हिते? हाशिम खान वो हाशिम खान पंहिंजी सुतल गैरत खे जागाए जागाए पंहिंजी सुतल गैरत खे। जॾहिं असां तव्हां खां संग वठी छॾियो आहे त पोइ इहो बहादुर त छा जे लाइ थो अचे? कहिड़े कम जे लाइ थो अचे हिते? इहो मां तोखां थो पुछां। जॾहिं असां बहादुर खे संग ॾेई छॾियो आहे पोइ हिते छो थो अचे? मां चवां थो सम्झाए छॾीसि त पंहिंजा पेर झले न त। हा हा मां पंहिंजे हिन बहादुर खे सम्झाए छॾींदुसि। तव्हां बि पंहिंजी हिन छोकिरी खे पको कयो। भले सम्झो था पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू ऐं कम वरी। बक बंदि कर ऐं वञी चओ बहादुर खे त असांजी ज़मीन घर ऐं घिटियुनि जे आस पास बि नज़र न अचे। ॿी ॻाल्हि त दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾिजांइ त मुंहिंजो नालो बि हाशिम खान आहे। हाशिम खान मूंखे रुगो पीर एहसान ऐं बाबल साईं जे अचण जो इंतज़ार आहे। हू ॿई अची वञनि पोइ सभई मसइला पाण हल थी वेंदा। शरीफ़ भाउ जो कमु कयोसीं। तूं चिड़ी तूं खाए छॾी। इहे कम त मुंहिंजे लाइ सवला आहिनि। काॾी ॻाल्हाए तूं? हेलो हाजी शरीफ़ लबू कमदार थो ॻाल्हाईं। का ख़बर पई अथई? न न बू छा थियो आहे? हा शरीफ़ पार्टीअ चेयरमैन साईं मुर्शद खे पार्टीअ मां कढी छॾियो आहे। हाणे मुर्शद साईं पार्टी छो न रहियो अथई? छा? दिमाग़ त सही अथई। ही छा थो चवीं? हा बाबा मुर्शद साईं खे घुरायो इस्लामाबाद चेयरमैन साहब नाराज़ हुयुसि। उते घुराए हुन कढी छॾी। बस विच वारा माण्हू आहिनि न बाबा, उन्हनि मिड़ई चेयरमैन जा कन भरिया उल्टा सुल्टा कूड़ हणी करे हिन साईं खे पालारे खे पार्टी मां कढी छॾियो। चेयरमैन साहब त मुर्शिद साईं जो दोस्त हो। वो मुर्शिद साईं खे कीअं कढी? भला मुर्शिद साईं अञा असेंबली जो मेंबर त आहे न। अरे मेंबर त आहे मुर्शिद साईं, पर पार्टी थाबो बि त आहे न बाबा। अल्लाह ख़ैर कंदो न भूकमदार। हा अल्लाह ख़ैर कंदो। खुदा हाफ़िज़। शाम खुदा हाफ़िज़। दुआ करीस। हलाकारी अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम। एहसान साईं, सरदार साईं, तव्हां जल्दी पहुची आयो। दादा समा असांजो कमु थी इस्लामाबाद वेही छा कयूं? दादा समा गाॾीअ में असांजो सामान पियो थिए। हाज़ुर एहसान साईं, गाॾी मां सामान लायो थो। तव्हां घणी खनि वेहो, थक लायो। चाचा समा सामान लाइण खां पोइ फर्स्ट क्लास खीर पती चांहि पर कड़क हुजे, ये थक लही वञे। हाज़ुर साईं, सामान लायां पोइ तव्हांखे चांहि दूध पती पियारियां थो। बराबरि बराबरि। अचो बिस्मिल्लाह। साइणे मूं तोखे चयो हो न त सब्र कर। इन्हनि कूड़नि ऐं ज़ालिमनि जा कोट किरण वारा आहिनि। हाणे पीर करामत जे कोट जो अधु हिसो किरी पट थी वई। बसरा मां तुंहिंजे कहिड़नि ॻाल्हियुनि ते एतबार कयां? मुंहिंजे पेरनि जी त हिकु कड़ी बि न आहे खुली। साइणे इहे कड़ियूं बि किरी पवंदियूं पर रखो अलाह ते। बाक़ी वञी बचा आहिनि 2 हिसा। पीर करामत जे कोट जा इहे जॾहिं 2 हिसा बि रथा ऐं 4 पासा खुली विया त तुंहिंजूं कड़ियूं ख़तम, तूं आज़ाद। बसरा कूड़ियूं तसलियूं न ॾे मूंखे ऐं मूं जीअण जी उमेद ख़तम करे छॾी आहे ऐं मुंहिंजी मोल उमेद खे तूं हाणे न जगा। मुंहिंजी त उमेदूं ऐं आसरा सभु मिटीअ में मिली आहिनि। ओ साइणे उमेदुनि ते त ही ख़ालिक जो जहान हले थो पियो। इंसान खे हमेशा बहितरीअ जी उमेद रखणु घुर्जे। छा त अल्लाह साईं ॾाढो बाज़ार आहे, उन मां इंसान कॾहिं बि ना उमेद न थिए। छा थियो आहे बसरा? का ख़ासि ॻाल्हि थी आहे छा? मुर्शिद साईं खे सरकार पार्टीअ में ई कढी छॾियो। हाणे सभिनी खे इहा वाई वात आहे मुर्शिद साईं जी हाणे सरकार वटि का हलंदी ई कान। जेसी टे महीने कैद में आया न त तुंहिंजूं ॻाल्हियूं मुंहिंजे लाइ सभु बेमान आहिनि। इहे ॻाल्हियूं मुंहिंजे लाइ माना नथियूं रखनि ऐं मां आज़ाद थियण थी चाहियां। हिन कैद मां इन करामत जे निकाह मां आज़ाद थियण थी चाहियां। ओ साइणे सब्र जनी सीर तीर न घुसे तन जो। इहो हाणे सभु कुझु हिकिड़े ॾींहं में त ख़तम कोन थींदो। रखो अलाह ते आस्ते आस्ते ये ज़ुल्म जा कोट किरी पवंदा ऐं हिक न हिक ॾींहुं तूं आज़ाद थी वेंदी। बसरा पोइ तूं दुआ कर न, मां जल्दी त आज़ाद थियां ऐं मूंखे आज़ादी खपे। हा साइणे छो न कंदसि दुआ, कयां थी दुआ, कंदी रहंदसि। एहसान साईं, मां पीर करामत जे राज़ जो राज़दान आहियां ऐं उन जे हर कुझ जी मूंखे ख़बर आहे। जेकॾहिं सरकार अवां जो साथ ॾे त मां पीर करामत जी हवेली जी कुंड कुंड खां वाक़िफ़ आहियां। पीर एहसान साईं, पोइ इहे छो नथा कयो जो रहनुमाई जे लाइ पुलिस सां गॾु मुराद या लोग खे मोकिले छॾिजे। सरदार साईं, मां राणा साहब सां ॻाल्हायां, पोइ जेका हुन जी मर्ज़ी। ठीकु आहे पीर एहसान साईं, तव्हां मोबाइल फोन ते राणा साहब सां ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम राणा साहब। वालेकुम अस्सलाम। पीर एहसान तो ॻाल्हायां। जी जी पीर एहसान साईं, अवां जो नंबर मूं वटि सेव आहे। राणा साहब, परेशान न थी, हिम्मत न हार, मरण घड़ी ताईं जीत असांजी थींदी। हार कंहिं बि सूरत में नाहे मञणी। कन खोले ॿुधी छॾ। मायूस मां बि कोन थियो आहियां बंगुल खान, पर थोरा ख़दशा आहिनि, ख़तरा इन जे करे थोरो दिलि जो धड़को वधी वियो आहे, ॿी ॻाल्हि कान्हे। अजाया वहम ऐं विसविसा न पाल। हीअं न थींदो, हूअं न थींदो, हे छा थींदो, कीअं कबो, छा कंदासीं, हूअं कंदासीं त वॾो ॾचो थींदो, कुझु बि कोन थींदो। बंगुल खान तुंहिंजो ऐं मुंहिंजो जेकॾहिं साथ आहे न त दुश्मन जी दांगी कान चढ़ंदी। तूं खुट को न कर, असां कम अहिड़ो कंदासीं
जो हाशिम बहादुर खे संग ई कोन ॾींदो। संग त संग जी माग बंगुल खान कम अहिड़ो अथई जो ये ॿई हिक ॿिए खे गोलियूं हणनि सिधियूं, मुल्क में के धमाका थियनि, मिड़ी ठका ठुकी पई हले। समझी थो न मूं वारी ॻाल्हि खे? त जीअं बहादुर खे बि ख़बर पए त मां केतिरो शरीफ़ आहियां। लालच, अन्ना, औरत फसाद जी जड़ आहिनि हाजी शरीफ़। हाशिम ऐं बहादुर जे विच में इहो फितनो विझणो आहे। पोइ ॾिसजांइ त केतिरो गंद थो थिए। बंगुल खान, बहादुर हाशिम में अन्ना ई लालच आहे ई कान। हिकिड़ी ससु ई आहे, साबिन हाशिम काबू खान बहादुर खे ॾेई छॾी आहे। हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त ममण मचे त आख़िर कीअं मचे? हाजी शरीफ़, इहो ममण ही बंगुल खान मचाईंदो। ममण बस पीर एहसान साईं, बस ज़ुल्म जी इंतहा थी वई। इन पीर करामत ज़ुल्मनि जा जेके पहाड़ ग़रीबनि ते किराया आहिनि न, उनजी बि का हद थींदी आहे। ही सभु हर तूं ओरांगे वियो आहे। हाणे त इन जे शेर खां ॻोठ जी औरतूं बि महफ़ूज़ न आहिनि। नंगनि में अखियूं थो विझे, नंगनि में अखियूं थो विझे। ये पीर करामत वारो चाचो। मां इन ई करे त सरदार साईं वापसि आयो आहियां। जॾहिं विलायत में मूंखे मुरीदनि ख़ातमनि जा SMS थिया त पीर करामत ज़ुल्म करे छॾियो आहे। पीर करामत जे ज़ुल्मनि जो ॿुधाइनि ऐं पोइ मां मोटी वापसि हिते आयुसि। एहसान साईं, तव्हां न्याणियुनि जा न्याण आहियो। तव्हां सदाईं मज़लूमनि जी मदद कई आहे। पोइ पीर एहसान साईं, पीर करामत जी कैद में हुनजी ज़ाल रेशम आहे, उनखे छो नथा आज़ादु करायो? दादा समा उनखे बि हाणे आज़ादी मिलंदी, छो त हाणे ज़ुल्म जो कोट किरण वारो आहे ऐं उन कोट में कैद थियल सभु मज़लूम आज़ाद थींदा। पीर एहसान साईं, चाचे समय जी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते, पर रेशम पीर करामत जी ज़ाल आहे। असां न पीर करामत खां उनजी ज़ाल रेशम खसींदासीं, न पीर एहसान साईं। इहा गैर इखलाकी ऐं मर्द जे शान जे ख़िलाफ़ आहे। मुड़ुस माण्हू त नंगनि जा रखवाला हूंदा आहिनि। ही सरदार शाह ज़मान नंगनि जो रखवालो आहे। नंगनि खे खणाइण में या उन्हनि खे अगवा करण में कॾहिं बि मां इहो कुद्धो न कमु कयो आहे, न कराईंदो आहे। सरदार साईं, मुंहिंजो इहो मक़सदु न हो, पर छा आहे त रेशम जी ज़िंदगी खे उते ख़तरो आहे। पीर करामत केॾी महिल बि रेशम खे मारे सघे थो ऐं रेशम बि पीर करामत खां तलाक वठण थी चाहे। इहो लोक ॿुधायो आहे। चाचा समा, ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में छा थिए पियो छा न पियो थिए, उनजो पंहिंजो ज़ाती मसइलो आहे। कंहिं टे शख़्स खे उन्हनि जे विच में मुदाख़लत करण जो को बि हक़ न आहे। इहो कानूनी ऐं इख़लाक़ियतनि खां ॿाहिरि आहे। हिकु मुड़ुस माण्हू जी हैसियत सां मां त हिनजी कॾहिं बि न हिमायत कंदुसि, न ही वरी कंहिंखे इजाज़त ॾींदुसि। सरदार साईं, असां कानूनी रस्तो इख्तियार कंदासीं। छोकिरीअ खे अदालत जे आॾो पेश कंदासीं, पोइ जेका छोकिरीअ जी मर्ज़ी। ठीकु आहे एहसान साईं। पीर साईं आई तोखे जेको मुनासिब लॻे वो तूं पाड़ कर। बाक़ी नंगनि जे मामले में मूंखे विच में न आणजाए। सरदार साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। मां राणा साहब सां ॻाल्हायां। अस्सलाम वालेकुम राणा साहब। खबरदार, तो पुलिस हिरासत में आई। हाय हाय
सूबेदार सुखिया छेतो जो अकल थड़ी थई हां मां को रोट फुरिंदी है का मुझे मटो हथियार सिधा किया थी मां कवाई थी पई त इज्जत सा इहो पिस्तौल हेठ कर फकीराणी इज्जत सां ॻाल्हाए औरत थी पई आई जेकॾहिं मर्द हुजी हा न ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया आहियां ॿुधाए रेशम किथे कहीं थियल आहे बसरा जड़ी कटे कड़ी पके मुझा फकीर पिरदा था वतन पिया यारे छम बेगम हूंदी पंहिंजे मुड़स करामत जे कमरे में ॿियो काथे हूंदी घणी सियाणी नथी यको यकी नाण जल्दी ॿुधाए पिस्तल जे कुंदाक सां मथो कचो करे विझंदो जाए इज़त इन में अथई माठड़ी करे अॻियां हल ऐं मूंखे ॿुधाए रेशम किथे कहीं थियल आहे ॿुधाए थी ॼाण जाले ने के बुधाए थी पई होने 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 साइण बची पईया हेठ कर ने रवाला रखे साइण रे मुझे दे बदल हल हल अॻियां थी हल जमाना इन औरत क्या नाम है कहर खुदा जो ये सच्ची फिल्म में जदा मुंह चेक खदमे याद रखे एसपी राणा मां अज भी एमएनए आया मुझी पार्टी को ओलैदगी थी हुकूमत को नथी करामत साहब मूंखे इहा ख़बर आहे तव्हां अॼु बि एमएनए आहियो ऐं हलंदी पुॼंदी वारा आहियो असां वटि तव्हां जे लाइ अॼु बि उहा ई इज़त आहे जेका कल्ह हुई त पोइ कहिड़े कानून था तुंहिंजे अमलदार मुंहिंजे ज़ाल खे अगवा करे पीर अहसान जे हवाले कयो आहे पीर करामत साहब मुंहिंजे अमलदारनि कोट सगोरीअ जे हुकुम ते मुस्मात रेशम खे अव्हां जी क़ैद मां बाज़ियाब करायो आहे ऐं उनखे उन जे ॼाणायल वारस ताईं पुॼायो आहे मुस्मात रेशम खुलियल अदालत में दरख़्वास्त ॾिनी हुई ऐं अव्हां वटि केतिरा ई समन आया हुआ पर अव्हां हाज़िर न थिया इन करे इहा कार्रवाई कई वई हुई ऐं अव्हां अदालत जो दरवाज़ो खड़काए सघो था इहो अव्हां जो कानूनी हक़ आहे ये पुलिस जूं कूड़ियूं ठहियल कहाणियूं रेशम मुंहिंजी इज़त आहे मुंहिंजो नंगा मुंहिंजी ज़ाल आहे रेशम उनजो वारिस सिर्फ़ मां आहियां मां महिरबानी करे बेगम रेशम मुंहिंजे हवाले कयो मां तव्हांजे इन्हनि कूड़ियुनि कहाणियुनि खे कॾहिं बि नथो मञा करामत साहब अव्हां शाउट न थियो असां कानूनी अमल कयो आहे ऐं मुस्मात रेशम पीर अहसान जी पनाह में आहे भली अव्हां अदालत सां रुजू कयो कोई जेको बि फ़ैसिलो आयो तव्हां ऐं असां उन ते अमल कंदासीं या मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश आहे मां मीडिया में वेंदुमि अदालत में वेंदुमि पीर करामत साईं पीर अहसान अव्हां जे फिराड जा समूरा किताब ॻोल्हे हथ करे छॾिया आहिनि जेके हुन अदालत में पेश कया आहिनि ऐं अव्हां जे कयल करप्शन जो ज़रे ज़रे जो हिसाब पीर अहसान कोर्ट में पेश करे चुको आहे ॾिसी रहंदुमि मां तव्हांखे बसना कटे हुजे जा पके मोजा फकीर पिरंदा था वतन पिया मां तोखे चयो हो न त सब्र कर साईं सब्र कर सब्र जंजो तीर तीर न गुसे तन अॼु आज़ाद भी थिया हिक ई धक सां मुंहिंजे ज़मीर जूं सभु कड़ियूं छणी पई बेशक बसरा तो पंहिंजो वाइदो मूंखे पूरो करे ॾेखारियो ऐं तुंहिंजो इहो एहसान मां ज़रूरु लाहींदसि साईं तूं आज़ाद थी वञ मां ख़ुशि बस मुंहिंजी हुण तुण लही चाची ही बि तुंहिंजो पंहिंजो घर आहे अॼु खां पोइ तूं हिन घर जी बि मालकियाणी आहे तूं पंहिंजी ज़िंदगी जीअं वणई तीअं गुज़ार महिरबानी पीर अहसान तव्हां मूं ते लखनि जो थोरो करे छॾियो छल मां लाहे सघां चाची मां त पंहिंजो फर्ज़ निभाए रहियो आहियां इहा ई असांजे अबनि ॾाॾनि जी रीत आहे जंहिंखे निभायां पियो पीर अहसान साईं
पोइ बि वॾा वड़ करे छॾियव हिन मिसकिन छोकिरीअ ते। मासी बस चाची रेशम जो तू ख्याल रखे पैरों बि वधाए छॾियो हाणे बस चाचे करामत जे कोट खे आख़िरी धिको ॾियणो आहे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। टंडन जी